सदर फारूक अलवी 6 नवंबर ते आम चूंडू कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर ॾांहुं सदर जो ख़त। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त हिन 9 अगस्त ते वज़ीर आज़म जे सलाह ते क़ौमी असम्बली टोड़ी सदर जो इख़्तियार आहे त आम चूंडुनि लाइ 90 ॾींहनि अंदरि तारीख़ मुक़ररु करे आइनी ज़िम्मेवारी पूरी करण लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर खे मुलाक़ात लाइ चयो, जंहिं जवाब ॾिनो त तारीख़ जो ऐलान इलेक्शन कमीशन जो इख़्तियार आहे। चईनी सूबाई हुकूमत जो ख़्यालु आहे त चूंडनि जी तारीख़ जो ऐलान इलेक्शन कमीशन जो मैंडेट आहे। आर्टिकल 48(5) तहत उहो इख़्तियार सदर जो आहे त 90 ॾींहनि अंदरि तारीख़ मुक़ररु करे, तंहिं करे 6 नवंबर ते आम चूंडूं थियणु घुरिजनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़बर नाहे चूंडूं कॾहिं थींदियूं, पर हिकु पार्टी तारीख़ ॾेई रही आहे। PDA मिसाक़ी मईशत जी हक़ में नाहे। चयो त मिसाक़ जमहूरियत ट्यूब बणिजे। नई मिसाक़ी जमहूरियत जी कोशिश कई पर उहा न थी सघी। 2019 ईस्वी में नाअहल ऐं नालाइक़ वज़ीर आज़म खे मुल्क ते मढ़ियो वियो। नाअहल शख़्स सबबि कुझु मुआशी ऐं परॾेही सतह ते बि बहरान खे मुंहुं ॾियणो पियो। PTI चेयरमैन जी सिलेक्टेड हुकूमत ख़िलाफ़ अवाम सां गॾिजी तहरीक हलाई। मुआशी मसइलनि जो हल पीपल्स पार्टी जो मंशूर में मौजूदु आहे। मुआशी मसइलनि सबबि अवाम परेशान आहे। मुल्क खे मुआशी मसइलनि मां कढियो वेंदो। वॾनि माण्हुनि खे सब्सिडी ॾियण बदिरां आम माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। सिहत ऐं तालीम जी सहूलियतुनि जी फराहमी में कंहिं बि क़िस्म जी रंडक न हुजणु घुरिजे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हमेशह तालीम जी ॻाल्हि कई। पुठिते पियल इलाइक़नि में तालीम खां महरूम ॿारनि खे स्कूलनि में आणणो पवंदो। ॻोठ जी तबाहियुनि सबबि मुल्क खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। इलेक्शन जनवरी के आखिरी हफ़्ते या फरवरी के पहिरें हफ़्ते में थींदी। तकबंदी जो अमल 30 नवंबर ताईं मुकम्मल थी वेंदो, जंहिं बाद चूंड यकीनी आहे। इलेक्शन खां अॻु बदिलियूं ऐं मुक़रर थींदियूं आहिनि। पीपल्स पार्टी जा एतिराज़ अजाया आहिनि। नवाज़ जी नाअहली ख़त्म थी चुकी आहे। अॻूणो वज़ीर आज़म पंहिंजी सज़ा ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कंदो, जंहिंमें ज़मानत यकीनी आहे। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला बिजली के बिलन में रिलीफ से अगभराई न थी सघी। IMF पारां सनतुनि खां सहूलियतूं वापसि वठण जो मुतालबो। आलमी मालियाती फंड जो चवणु आहे त बिजली ठाहींदड़ सनतुनि लाइ गैस के अघनि में फौरी तौर इज़ाफ़ो करे उहो जुलाई 2023 ईस्वी खां लागू कयो वञे। बिजली ठाहींदड़ कंपनियुनि लाइ रिआयत टैरिफ बि ख़त्म करे अघनि में इज़ाफ़े जो प्लान बि फ़राहम कयो वञे। हुकूमत IMF जे शर्तुनि ते अमल लाइ वक़्तु घुरी वरितो। साइफर केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ चेयरमैन जी जुडिशल रिमांड में 14 ॾींहनि जी वाद। ख़ासि अदालत जे जज अबुल असनाद साइफर केस जी अटक जेल में ॿुधणी कई। अदालत तरफ़ां PTI चेयरमैन जी जुडिशल रिमांड में 14 ॾींहनि जी वाद 27 सेप्टेम्बर ते ॿीहर पेश करण जी हिदायत। फातिमा फरड़ो क़त्ल केस में नामज़द जवाबदार हिना शाह ऐं फयाज़ शाह जी गिरफ़्तारीअ लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। 3 शकी गिरफ़्तार। पुलिस पारां रानीपुर जे मुख़्तलिफ़ हंधनि ऐं कराची में फयाज़ जे भाउ नियाज़ शाह जे घर ते छापा हया विया। छापनि दौरान फयाज़ शाह हिना शाह हथ न आया। SSP जो चवणु आहे त केस में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट में ज़्यादती केस जे जवाबदार की ज़मानत बाद दरख़्वास्त की ॿुधणी। अदालत हुकुम ते IG सिंध रफ़त मुख़्तार अदालत में पेश। जस्टिस अमजद अली सहतो चयो त IG साहिब 15 वरियनि में जेका तबाही सिंध में थी आहे उहा किथे नाहे थी। ख़बर नाहे 6 महीननि बाद अवां किथे हूंदा, पर वींदे वींदे अवाम ते एहसान करे वञो। जांच ऑफिसर चवनि था फंड्स नथा मिलनि, जांच लाइ पैसा खीसे मां छो लॻाइनि। जांच लाइ फंड हर ज़िले के ॾियण बदिरां थाणे खे सिधो सऊं छो नथा ॾिना वञनि। थाणे ते जांच लाइ पैसा ॾिना वेंदा त उन खां पुछाणो बि थींदो। IG सिंध चयो त 2-4 महीननि बाद सिंध में शयूं तब्दील नज़र ईंदियूं।
निगरान कानून वारे वज़ीर सूबाई वज़ीर उमर सुमरे चयो आहे त कचे पके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई कंदी। कश्मीर ज़िले में पुलिस नफ़री वधाइण समेत पुलिस खे जदीद हथियार ॾिना वेंदा। कचे में हिन वक़्तु पाणी आहे, जीअं ई पाणी सुकंदो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। तालीम खाते वारनि शिकायत कई आहे त ॻोठनि में पढ़ाईंदड़ उस्ताद महफ़ूज़ नाहिनि। बदअमनी सबबि आम शहरी तोड़े वापारी गैर महफ़ूज़ आहिनि। को बि सरदार ॾोहारियुनि सां मिलियल न हूंदो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली के बाक़ीदारनि चोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। फैज़गंज, गुलारची, केटी बंदर समेत केतिरनि ई शहरनि में केतिरा ई कनेक्शन काटा। केस दाख़िल। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार वाक़िअनि में 2 ॼणा ॿुॾी फोत थी विया। मातली के माछी पाड़े वासी नौजवान फलेली केनाल में ॿुॾी फोत। बाकरण के सैयद ॻोठ जो रहवासी नौजवान भी दादू केनाल में ॿुॾी फोत थी वियो। एशिया कप सुपर 4 मरहले में पाकिस्तान और श्रीलंका की टीमुनि में मुक़ाबलो सुभाणे थींदो। मैच पाकिस्तानी वक्त मूजिब 2:30 वॻे शुरू थींदी।